कुर्बान वञा मदीने वारे तादार था मदीने वारे तादार था खुदा जो कसम आ जाए मदीने वारे साईं अॼु खां 1400 साल अॻु असांखे ॿुधाए हदीस मुंहिंजी पूरे पाकिस्तान जे देवबंदी वहाबन खे चैलेंज आ मां हदीस पेश थो कयां कूड़ी साबित कन रिवायत साबित गलत कन हवालो गलत साबित कन जेको पंहिंजे वाक सां दंड चवंदा सो भरे ॾींदोसान जे हवालो साबित हुजे त मूंखे इनाम न खपे मां चवंदुसि मुला बीहर कलमो भरे मुस्लमान खे इनाम न खपे मां चवंदुसि मुला बीहर कलमो लड़ाई तां मुंहिंजो मुस्तफ़ा मोटियो आ बुखारी जी हदीस आ मुस्लिम शरीफ जी हदीस मुस्तफ़ा मोटियो आ बुखारी सिहासता जे मोतबर ॿिन किताबनि जी हदीस आ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं जो वापस आया नबी करीम पाण करीमन वापसी खां पोइ जेको काफरन जे जंग में माल हथ आयो गनीमत जो माल वो ढेर करे रखी माण्हुनि खे मुजाहिदन खे सॾियो अचो मुजाहिदो जिन खे मां जंग ते मोकिलियो हो ऐं मूंसां गॾु हुयो अचो तव्हांखे हे माल गनीमत जो अल्लाह जे हुक्म सां विरहाए मुंहिंजे आका माल पे विरहायो ॿुधंदव न बा गनीमत जो माल कहिड़ो माल सही पढ़वा चो गुलामो अल्लाह योती व अना कासिमुन रब ॾींदो आ मां विरहाईंदो आहियां असहाबी सगोरा मुंहिंजे हबीब जा झोलियूं झोलियूं बीठा अरे तू मुशरक कंहिंखे चवंदे सुन्नी थो चए अगसनी या रसूल अल्लाह अदरकनी या हबीब अल्लाह ओ अल्लाह जा हबीब मुंहिंजी फरियाद ॿुध मूंखे खुदा जा महबूब रब खां वठी ॾे त मुल्ला थो चवे मुशरक थी थो वञे तू सहाबन खे मुशरक चवंदे 1,25,000 सहाबी मुहम्मद अरबी सां गॾु हल मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते झोलियूं झोली बीठा महबूब जे दरवाज़े ते सहाबी गॾु पाण विरहाईंदा विया ॾींदा विया अधु माल विरहायो आ अधु सहाबी फारग थिया अञा अधु बचो पियो आ हिकिड़ो उथी बीठो जागो था हिकिड़ो अमर आओ चओ चओ हिकिड़ो अमर आओ उथी बीठो सभिनी जूं नज़रूं खजी वियूं हाणे मां तकी नथो कयां आलम वेठा आहिनि मशाइख वेठा आहिनि तव्हीं वेठा हो हिकिड़ो न ट्रप ॾेई उथी बीहे चयसि मोल साहिब झल हिकिड़ो न ट्रप ॾेई उथी सभई ओॾे ॾिसंदा या न अबा ॻाल्हायो ॾिसंदा या न सभिनी असहाबनि जे विचां हिकिड़ो ट्रप ॾेई उथी नबी से के झल ए दिल या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा नबी बेइंसाफी न कर इंसाफ कर हिन जो ये लफ्ज़ चया असहाबन जूं नज़रूं खजियूं सभिनी ॾिठो अदा हिकिड़ो माण्हू ॾिसे ॿ ॾिसनि टे ॾिसनि उहो मुहांडो विसरी बि वेंदो अलाए यार कहिड़ो पर जाते न हे सभई माण्हू 10,000 ख़ल्क वेठी आहे इहे ॾिसनि उहो मुहांडो 10,000 खां विसरंदो ॾाढे ॻाल्हायो चओ था ॾाढे ॻाल्हायो हे जो उथी बीठो त एवे दिल या रसूल अल्लाह इंसाफ कर 10,000 खां बि जेके 20,000 सहाबी हा सभिनी जूं नज़रूं खजी वियूं हमराहनि जो ॾिठो हमराह जा हुलिया हदीस में लिखिया पिया आहिनि मथे कूड़ियल डिघी ॾाड़ीअ वारो अखियूं अंदर पेहला हे मथे जी पेशानी अॻिते निकतल सम्झो था न सही हुन जो मथो बि कूड़ियल हो कांच भेदन खां मथे ही पेट अॻिते निकतल हो पोल हुप ते निकतल हो गाजी शाह जो भेटो अब आप समझो था ना सही मां पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी ॻाल्हि बि कयां त मूंखे तव्हां गोली हणी छॾियो ख़ुदा जो कसम आहे कुसुल्लिहियत व महलूकुर रास व मुशम्मिरुल अज़ार व नातिल जबहत व गायरुल ऐनैन हदीस पाक जा अल्फाज अखियूं अंदर पहला ये पेशानी दागदार निशान वारी ॾाढी तमाम हद खां डिघी ऐं घाटी बेसरो मुड़स हमरा मथ मुछन खे पाकी मथे खे पाकी मुशम्मिरुल अज़ार जेका गोड ही या सलवार ही ज़रे घट मथे गोडे ताईं छिकियल ही नबी करीम जी ज़ात बाबरकात के पचे ए दिल इंसाफ कर बेइंसाफी न कर मदीने जो साईं फरमाए तो वैलक इल्लम अअदिल फमन यअदिल मिन बादी तुझे ला तबाही ऐं बर्बादी आओ चंद्रा जेकॾहिं मां मोहम्मद करीम इंसाफ न कंदुसि त ॿियो कहिड़ी माउ आहे जेको इंसाफ वारो बच्चो ॼणींदी ओ मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो मुझे महबूब पाक ने ये लफ्ज चया त तुझे ला वैला तुझे ला तबाहिया तुझे ला बर्बादिया मुझा दोस्तों अजीजो मुस्तफा करीम जो मुजाहिदो महबूब करीम जो परवानो हबीब ता सिर घर बच्चा बार कुर्बान करण वारो हजरत फारूक आजम उठी बीठो आ तलवार म्याण मां कढी ड्रोड़ पाती अथई महबूब जी नजर पइजी पण फरमाइन था दा हुया उमर ओ उमर इनी के छडे रे छा थो करी या
रसूल अल्लाह अन अदरब उनकहू या रसूल अल्लाह मुखे छद इन जी मुंडी वढिया जेको मुझे महबूब मोहम्मद करीम के बेइंसाफ तो चवे इन जमीन ते रहण जो लायक नाहे इन पलीत जे वजूद खां इन जमीन के पाक करणो वजूद खां इन जमीन के जेरो नाहे छड़णो परवरदा न मारी सही छो न मारिया पाण फरमाइन था ज़ाहिरी नमाज पढ़े तो छा तो करे बा ज़ाहिरी ज़ाहिर में मुसलमान सदाए तो सुभाणे मानू बिया काफर चौंदा त मोहम्मद पंहिंजा नमाज़ी ऐं ज़ाहिरी नमाज वारा मुसलमान तो माराए जे करे इनके मार न छो पाण फरमाइन था अकेलो कोने इन मिन दिदी कौमुन सही हदीस जा लफ्ज़ इन मिन दिदी कौमुन ऐ उमर मां गैब दान नबी तो के इया भी खुशखबरी बुधाए तो चजा पेशन गोई करे तो चजा गैब जी अगवात खबर दई तो चजा त इन्ही पलीत जे पुठी मां एकड़ो खानदान पैदा थींदो एकड़ी पीढ़ी पैदा थींदी या रसूल अल्लाह छा कंदा पाण फरमाइन था यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराकीहिम कुरान एतरो पढ़ंदा एतरो पढ़ंदा जो मानू हैरान थी विंदा मानू चौंदा यार वाह वाह त रुगो था कुरान पढ़न पर मुझो महबूब फरमाए तो यखरुजून मिन अद्दीन कमा यखरुजु सहम मिन अर्रमिया इन एतरे कुरान पढ़न जे बावजूद भी अल्लाह जो भी फरमाए तो दीन मां इए निकरी विंदा जे तीर कमान मां निकतल हुंदो आ इनन जूं नमाज़ूं तवां के मारे विंदियूं इनन जा रोज़ा तवां के मारे विंदा इनन जूं इबादतूं तवां के मारे विंदियूं अवां पंहिंजे इबादतुन नमाज़न रोज़न के इनन जे साम्हूं घट समझंदो तवां चवंदा वॾा वेचारा आबिद ज़ाहिद आहिनि पर मुंहिंजो महबूब करीम फरमाए तो मां मोहम्मद जी ज़ुबान मां ॿुधी छॾियो पक्का बेईमान बेदीन हूंदा अल्लाह जे हबीब सच चयो आ या कूड़ चयो आ ॻाल्हाए त सही ॾाढे त चओ सॼण मुंहिंजे महबूब जी हदीस सची या कूड़ी चो अल्लाह जे हबीब जो फरमान सचो ॾाढे चो मुस्तफा जो फरमान ज़ोर सां चो हबीब जो फरमान बिल्कुल सेम टू सेम बिल्कुल उहा साॻी सूरत असांजे दुनिया में तव्हां ॻोठनि में ॾिसो शहरनि में ॾिसो उहे माण्हू तव्हांखे नज़र ईंदा क़ुर जी दावा कंदा ज़ाहिर में इबादत गुज़ार हूंदा मथे ते बिना के दाग थी वेंदा मुस्तफा जी ॻाल्हि पूरी थींदी नातुल जबहत पेशानियूं निकतला उभरला दागदार निशान हूंदनि ऐं रोड़ियल मुहांडरा हूंदनि मुसलमान पंहिंजे अक़ीदे खे न छॾिजां इहे घणो ई तोखे भुलाईंदा आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि अबा सुठी मौलवी तव्हांखे रुगो था बैत ॿुधाइनि शेर ॿुधाइनि कुरान त वीचारा हो घणो था पढ़नि पिया मां चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह घणो कुरान पढ़नि त मुंहिंजे मदीने वारे जी ॻाल्हि सची थिए हबीबन छा फरमायो त कुरान घणो पढ़ंदा छा फरमायो त कुरान अॻिते छा फरमायो त दीन खां ईअं निकिरंदा जीअं तीर कमान मां निकिरंदो आहे अञा अॻिते ॿुधजां पाण फरमाइनि था व इयाकुम व इयाहुम ॿुधी छॾियो न को पाण हुननि वटि तव्हां वञिजो न को तव्हां हुननि खे पाण वटि अचणु ॾिजो अव्हां वटि अचनि त मोचड़ा हणी डोड़ाए कढोनि अव्हां हुननि वटि कतई तोर न वञिजो महबूब सां निस्बत जेके हूंदी उन खे गैरत ईंदी बेनिस्बत खे गैरत न ईंदी आओ या न कंहिंखे गैरत ईंदी जंहिंजी महबूब सां तार ॻंढियल आहे पर जंहिंजी तार टुटल आहे उनखे गैरत ईंदी कान का निस्बत जो ख्यालु रखजांइ जंहिं निस्बत जो ख्यालु न रखियो त जा ॿेड़ा तबाह